अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं मोहम्मद यासीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंधी ड्रामा सोप सीरियल दर्दनि जो देश कॾहिं हलंदो ऐं हू कॾहिं रिलीज़ थींदो। सो वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजो हिकिड़ो नंढड़ो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल मोहम्मद यासीन शरबलो ते नवां आहियो त महिरबानी करे मुझे चैनल के सब्सक्राइब करो और बेल आइकन बटन को ज़रूर प्रेस कंदा त जीअं हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हांखे बासानी मिली सके। तो दोस्तों अचो तो वीडियो शुरू था कयूं। दोस्तों जीअं त काफ़ी दोस्त फ़ोनियूं पिया कनि त बाबा असांखे इहो ॿुधायो त हीउ जेको सिंधी ड्रामो आहे दर्दनि जो देश कॾहिं ईंदो ऐं हिन जी पहिरीं किस्त कॾहिं ईंदी। तो काफ़ी दोस्त इहो पुछनि पिया, तो मूं सोचो त हिकिड़ो नंढड़ो वीडियो ठाहे छॾिए। तो उन दोस्तों लाइ हीउ वीडियो ख़ासि आहे, तो महिरबानी करे वीडियो खे फुल ॾिसंदा। दोस्तों हीउ जीअं त ड्रामो जेको आहे दर्दनि जो देश, हिनखे ईद उल अज़हा खां बाद में हलायो वेंदो ऐं हिन जूं काफ़ी किस्तियूं रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि ऐं हिन जी अञा बि शूटिंग हले पई ऐं हिन जो जेको फस्ट प्रोमो हो सो अची चुको आहे। ऐं हिन ड्रामे में सिंध जा काफ़ी सीनियर लेजेंड एक्टर्स हिन ड्रामे में कमु कनि पिया ऐं हीउ जेको ड्रामो आहे तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन जी सुठी बेस्ट कास्ट आहे ऐं हिन में बहितरीनु सिंध जा लेजेंड एक्टर्स कमु कनि पिया। जीअं त अवां ॾिसंदा हूंदो सिंध जो बहितरीनु एक्टर्स जेको आहे एस भट्टी साहब हिन ड्रामे में कमु करे पियो ऐं हिन खां अलावा काफ़ी बहितरीनु एक्टर्स आहिनि। असद कुरैशी साहब आहे हिन ड्रामे में ऐं हिन खां अलावा अनीता मोहरम आहे ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी साहब आहे हिन ड्रामे में ऐं हिन खां अलावा मेल तोड़े फीमेल हिन ड्रामे में कमु कनि पिया। इंशाल्लाह अवां दोस्त हीउ ड्रामो ॾिसंदा त अवां दोस्तनि खे हीउ ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो, छो त हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं KTN चैनल ते हलंदो हीउ ड्रामो। ऐं हिन ड्रामे जे प्रोमो अचण सां ई हिन ड्रामे जी काफ़ी फैन फॉलोइंग वधी वई आहे। हिन जा पर्सनल जेके आशिक़ आहिनि, हिन खे ॾिसंदड़ आहिनि, जेके हिन ड्रामे खे चाहींदड़ आहिनि, उहे हिन ड्रामे जो वेट इंतज़ारु कनि पिया। उहे हिन इंतज़ार में आहिनि त हीउ ड्रामो अचे ऐं असां ॾिसूं। तो दोस्तों ही हुई नंढड़ी अपडेट जेका मूं अव्हांखे अपडेट ॾिनी। वधीक अपडेट जे लाइ मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा त असांजा वीडियो अव्हांखे कीअं था लॻनि। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे त अॼु जी वीडियो अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा ई वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।